पसा पाणीअ मंझ पसा। पटड़ा आ घर कॾहिं पंहिंजे जी जल सां गिराटी पाए मिलंदा पंहिंजे बाबल सां मिली खिलंदा। सारा तू अची वई है? हाँ मां अची वयम। एतरी देर कुजाला कयई? अम्मा पाणीअ वारी होड़ी देर सां पुगी हुई ऐं ॿियो त वरी रश बि ॾाढी हुई। चङो चङो धीअ, तू पाणी दिले में नाए वठ, पोइ मूंखे दरिया ते वठी हल। अम्मा तूं दरिया ते हली कुॼा कंदीअ? आउं दरिया खां पुछंदसि त मुंहिंजे आरब ऐं असलम खे एतिरा ॾींहं कुॼा लाइ कैद करे रखियो अथई। अम्मा अदा असलम ऐं अदा आरब दरिया वटि कैद कोन्हनि। अम्मा दरिया त मुअल माण्हू खे 3 ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि कढी छॾींदो। जेकॾहिं उहे समुंड में हुजनि हा त पोइ कंहिं न कंहिं ज्वार या वीर में ॿाहिरि अची वञनि हा न। मूं पंहिंजा 2 पुट दरिया जे हवाले कया, पंहिंजा पुट दरिया खां लहा थी। हाओ पर अम्मा तू हाणे घर जो खपो छॾ, मूंखे दरिया ते कोठे हल। ठीकु आहे अम्मा, अॼु आऊं तोखे दरिया ते कोठे हलंदसि। ठीकु आहे? अॼु सफ़ा हिक बि मच्छी न लॻी। ही दरिया खे कुॼा थियो आहे? मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त दरिया खे कुझु थियो आहे या असांजे नसीब जो रिज़्क़ दरिया मां हलियो वियो आहे। आउं त चवां थी हिते कुझु की न रहियो आहे, हितां पंहिंजा पखड़ा पटे ॿी कंधीअ ते हली रहूं, मन रब पाक सणाई करे। मलूक जी माउ सभु सणायूं आहिनि, दरिया साॻो आहे, मुहाणा साॻा आहिनि, रुगो शिकार घटिजी वियो आहे। अबा तुंहिंजे नज़र में कहिड़ो सबबु आहे जो हाणे हिते शिकारी नथो लॻे? वॾो सबबु आहे जेको शहर जो गंद किचरो गटर गॾिजी हिन दरिया में पवे थो, उन करे मच्छी त्राहिजी वई आहे। बाक़ी वॾे पाणीअ में शिकार अञा ठाहू को हूंदो। अबा इन करे आउं अव्हां खे चवां थो त मूंखे छॾियो त 2 टे जजा खणी वॾे पाणी में शिकार करे अचां। न अबा न, आउं तोखे वॾे पाणीअ में कोन छॾींदसि। मूंखे भउ थो थिए, पंहिंजी नंढड़ी होड़ी आहे,
जेकॾहिं वॾे पाणीअ में ॿुॾी वञे त पोइ? अम्मा होड़ी ॿुॾी बि न तॾहिं बि आऊं कोन ॿुॾंदसि। आऊं मल्हान जो ॿार आहियां, मूंखे अवाई त तरण सेखारियो आहे। पुट अलाए छो मूंखे वॾे पाणीअ खां ख़ौफ़ थींदो आहे। आऊं तोखे वॾे पाणीअ में वञण जी इजाज़त कॾहिं बि कोन ॾींदसि। जेका थोरी घणी हिते पई रोज़ी मिलंदी उन मों ई पिया जीअंदासीं। ॿिया माण्हू ॿेड़ियुनि मां होड़ा ऐं होड़नि मां लाचूं ऐं जहाज़ वठी विया, पर असां रुगो हिते जो हिते रहियासीं, सिर्फ़ तुंहिंजी नाकारीअ जे करे। आउं त चवां थो मलूको वॾे पाणीअ ॾे वञे ऐं उतां जझो शिकार करे अचे। हिते त हाल तूं पंहिंजे अखियुनि सां ई ॾिसे थी। हिक बि मच्छी कान लॻी आहे जो पाण रधण लाइ घर खणी वञूं। मलूक या बि दरिया जे शिकार में ईअं थींदो रहंदो आहे, कॾहिं घटि त कॾहिं वधि। रोज़ी मुंहिंजे मौला जे हथ में आहे, हू असांखे असांजे हिसे जी रोज़ी ज़रूर ॾींदो। रुगो पेट जी बुख कोन्हे उजाणे, घर जा ठिकर टपड़ विठाइणा आहिनि, अञा मुनू जी शादी बि करणी आहे, इन लाइ बि त ख़र्च खपंदो। इब्राहिम छा वाड़ीअ वारे जे मुहाबे रब साईं सभु सणायूं कंदो। ओ लोढ़ मझा लुढ़ंदी अचा ओ तार निमो तरंदी अचा ओ छल पुटड़े अरब सामा मिला ओ छल बचड़े असलम के मां ॾिसां ओ लोढ़ मझा। ये आलड़ जा ॾींहं था लॻनि। हाँ मां, आलड़ जा ॾींहं आहिनि। ज्वार ख़त्म थी वई आहे, पर आलड़ जे ॾींहं में त सभु खातू घर मोटी ईंदा आहिनि। ओ असलम ऐं अरब छो न मोटिया? ओ दरिया, तूं असांजो अबु, अम्मा बि तूं असांजो भाउ, असांजो साहु ऐं पसाहु बि तूं ई असांजा अझा ठाही, तूं ई असांजा बचा पाली। रोज़ जा ए दरिया आउं तोखां पुछां थी त मुंहिंजा बचा तो काॾे गुम करे छॾिया? तूं हे ई मुंहिंजो असलम ऐं अरब, मुंहिंजा बचड़ा। 5 किलो अटो मूंखे ॾेई विया, 5 किलो साण खणी विया, वरी वही विया, अञा न मोटिया। ए दरिया तूं ॿुधी थो या ॿोड़ो थी वियो आहे? हे दरिया मुंहिंजो भाउ ॿोड़ो थी वियो आहे या मुंहिंजे लफ़्ज़नि खां नटाई थो? सच ॿुधाए त मूंसां इहो कलूर कीअं आउं कंहिंखे दहानिया, आउं कंहिंखे दहानिया? आउं वास्तो हिन ख़ुदा जो थी ॾियां, मूंखे ॿुधाए त मुंहिंजो असलम ऐं अरब इंडिया जे जेल में आहिनि या कीअं हिन ज़ुबान सड़ीअ सां चवां त इहा दुनिया छॾे विया आहिनि, मरी विया आहिनि? मूंखे हिकु जवाबु ॾे त मां सो सुपलिया या इहा दुनिया छॾियां? आउं कंहिंखे अर्ज़ु कयां, आउं कंहिंखे अर्ज़ु कयां, आउं कंहिंखे अर्ज़ु कयां? अम्मा जेकॾहिं दरिया ॻाल्हाए हा न त असांखे खोड़ अॻे पहिरियां ॿुधाए छॾे, पर दरिया त रुॻो ॿोड़ींदो ऐं तारींदो आहे। अम्मा जेकॾहिं अदा असलम ऐं अदा अरब वारा ॿुॾी विया आहिनि त हिन दरिया खे परता, ऐं जेकॾहिं तरी विया आहिनि त पोइ हिकु न हिकु ॾींहुं असां वटि मोटी ईंदा। न चओ मुंहिंजो असलम ऐं अरब, मुंहिंजी दिलि चवे थी त ॿुॾा न आहिनि, मरी बि न विया आहिनि, कंहिं बंद में बंद आहिनि, कंहिं बंद में बंद आहिनि, बांदी आहिनि,
पाती आहे। अलाए अलाए कहिड़ी सीर वीर या कुन में फाथल आहे। अम्मा जीअं तुंहिंजी दिलि खे पक आहे न, ईअं ई मुंहिंजी दिलि खे बि यकीन आहे त अदा वारा जीअरा आहिनि, छो जो आउं बि हुननि जी भेण आहियां। अम्मा माइरुनि जूं ऐं भेनरुनि जूं दुआऊं ज़रूरु अघामंदियूं आहिनि, पर हुन में थोरो वक़्तु लॻंदो आहे। अलाए केतिरी देर लॻंदी। दरिया तकींदे वरह गुज़री विया, हाणे त अखियुनि जो नूर बि जवाब ॾींदो पियो वञे। तुंहिंजो जो फन भाउनि जूं राहूं निहारींदे करे पियो। बसि अम्मा, इहो अलाह जो इम्तिहान आहे ऐं अलाह असांखे इन इम्तिहान मां पार कंदो। अम्मा हल त घर हलूं, अबू मानीअ ते इंतज़ारु कंदो हूंदो। सारा आउं चवां थी त दरिया खां परे न थिया, हिते ई निहारींदी रहो। जेसी मुंहिंजो असलमो आरब मुंहिंजे अखे न ॾेखारजे, अखे न ॾेखारजे त आउं चवां थी दम बि हिते ॾियां, दम बि हिते ॾियां, थी सघेव। ना गोला ईअं न कज, इहो रईस जो हुकुम अथई। जेकॾहिं न ऐंच हेॾे होॾे थी त हूंदे बि जेल जे हवाले। सुबुह मूंखे रईस चयो हो त वञ ॻोल्हे खां हिसाब किताब वठी आ। आऊं तोॾां हाणे निकितसि पे, सुठो थियो तूं पाण अची वहीं। कमदार हिसाब किताब त ॾियणु आयो आहे, पर पंहिंजो रईस आहे किथे? बाबा रईस अॼु ॾाढो थकी पियो आहे, आराम पियो करे। तोखे जेको हिसाब किताब ॾियणो आहे सो मूंखे ॾेई वञ। ठीकु आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ए हे त सफ़ा थोरा आहिनि। जेकी जुड़िया आहिनि से ॾियां पियो। ए तुंहिंजा पैसा ॾींहों ॾींहुं घटि थींदा वञनि। रईस खे बि शक आहे त किथे तूं पैसा विकाए त कोन थो। कमदार कसम आहे इब्राहिम शाह वाड़ी वारे जो, मूंखे रईसी जो कख भराउं। दरिया खे अलाए कुझा थी वियो आहे, सभु होड़ा ठला ठला था मोटनि। इहो वरी बाऊं आहियां जो हितां हुतां करे हणा वणा रईसी पूरत पियो कयां। गोला तुंहिंजी मर्ज़ी, जेकॾहिं वेहें त शाम जो रईस सां हाल अहिवाल करे पोइ यको वञिजे। जे न त तो जेको हाल ॾिनो उहो आउं रईस खे ॿुधाईंदुसि, पोइ तोसां हाल अहिवाल कंदुसि। न कमदार हाणे आऊं हलां थो, तूं रईस खे हिसाब किताब ॾेई पोइ मूंखे ख़बर कजां, ठीकु आहे? छा थियो आहे? अमी परेशान को वेठा आहियो? ख़ैर त आहे? ख़ैर आहे धीअ, बसि अॼु शिकार की न लॻो आहे। अम्मा मूं सम्झो तूं दरिया ते अॼु का बुरी ख़बर ॿुधी आहे, तॾहिं ईअं कोमाई वेठी आहीं। धीअ असां आहियूं आण ऐं चाहण वारा माण्हू, जेकॾहिं हिकु ॾींहुं बि शिकार न लॻे न त उहा असांजे लाइ बुरी ख़बर ई हूंदी आहे। अम्मा ख़ैर आहे, आलड़ जे ॾींहंनि में उहो बि शिकार घटि लॻंदो आहे, ऐं जेकॾहिं अॼु नाहे लॻो त सुभाणे अलाह साईं असांजे शिकार में बरकत विझी ॾींदो। कुझा पचायो अथई? अबा मूं त वेगर कुटी रखी आहे, मूं सोचियो अमी मच्छी खणी ईंदो त पचाए खींदासीं, पर अमी त ख़ाली हथे आया आहियो ऐं घर में ॿी का भाॼी बि कोन्हे। हाणे अमी जेको चओ। बसि धीअ, जेको तो वेगर पुटियो आहे न उन में थोरो पाणी मिलाए घाटो करे ॾे त आउं मन जा ॿ गिर हणी वठां। न धीअ, इहा वेगर आउं कोन खाईंदसि, मूंखे चांहि ल पकाड़े ॾे। ठीकु आहे अम्मा, मां अबा खे मानी करे ॾियां त पोइ तोखे चांहि ठाहे थी ॾियां। हाणे उथ वञी हथ मुंहुं धो, की न उहो बि खट ते धोनी। हा हा वञा थी। गोले पैसा ॾिना ई एतिरा आहिनि या तूं कुत्र थो करी? बाबुल साईं आउं कुतर छो कंदुसि, मूंखे जेके ॻोल्हे वटां मिलिया
से मूं हाणे आंखे ॾिना आहिनि। कमदार काफ़ी ॾींहंनि खां गोलो असांखे पैसा घटि थो ॾिए, किथे हू असां सां विची त कोन थो करे। बाबुल साईं इहो शक मूंखे बि हुयो, पर गोले अॼु इब्राहिम शाह वाड़ी वारे जो कसम खणंदे चयो त दरिया में शिकार बि घटि थी वियो आहे ऐं होड़ा बि ख़ाली पिया अचनि। पोइ जेके 5 रुपया मिलनि था से आऊं हाणे रईस वॾे जे अॻियां रखंदो आहियां। कमदार गोलो कूड़ पियो ॻाल्हाए, दरिया को ॿेलो कोन्हे को, हुनखे बाहि लॻी ऐं सभु कुझु सड़ी वियो। दरियाव आहे दरियाव, दरियाव वधे पियो, शिकार बि वधे पियो, शिकारी बि वधनि पिया, त पोइ रोज़गार बि वधणु घुरिजे न। बाबुल साईं दरिया त एॾो परे कोन्हे जो नथा हलो, जेकॾहिं न विलायत में हुजे हा त जे लाइ त को मसइलो ई कोन्हे। बाबुल साईं चवां थो त पाण हलो तड़ ते, सभु कुझु पधरो थी वेंदो ऐं ॿियो त सभु नाखा ऐं खलासी खे ॾिसी डिॼी वेंदा। हा कमदार, चई सच थो। कॾहिं ओचितो शिकार जो बहानो करे हली सभु होड़ा ऐं तड़ ॾिसी अचो, माण्हुनि खे बि ख़बर पए त सभु कुझु रईस जी अख में आहे। बाबुल साईं बिल्कुलु ईअं। जेकॾहिं हाणे अव्हां जो को प्रोग्राम ठहे त पोइ हुकुम कजो, ओचितो हली होड़ा ऐं तड़ बि ॾिसी ईंदासीं ऐं गोले जी बि ख़बर पवंदी त उते हू छा पियो करे। ठीकु आहे, ठाहियूं था प्रोग्राम। अची वे मलूक। जी अदा जानब तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां। जानब तू रुगो लहंदड़ सिज घुड़नि ऐं ॿियनि शयुनि जा फोटो कढंदो, तू कॾहिं मुंहिंजा फोटो छो नथो कढे? हल तू भी तां तुंहिंजा फोटो कढां। न न न, हींअर मुंहिंजी हालत ॾिसी आहे तो, बूथ बि धोतल कोन्हे ऐं वरी मुंहिंजा फोटो कढंदे। न बाबा न, तू मूंखे अहिड़ो ई खपी, बस तू रुगो साम्हूं थी भी तुंहिंजा फोटो कढां। ठीकु आहे। जानब तुझी वॾी महिरबानी। असीं पाणी जा माण्हू, पाणी खां निकिरो ई कीन। तुंहिंजे शहर वञी न इहे सभु फोटो साफ़ कराए अचिजांइ, पोइ आउं तोखे हुनजा पैसा ॾेई छॾींदुसि। मलूक आउं सुभाणे ई शहर वेंदुसि, तुंहिंजा सभु फोटो न प्रिंट कराए खणी ईंदुसि। सही आहे, ऐं मूंखे तुंहिंजो कुझु नथो खपे, बसि हिकु ॾींहुं पाण सां गॾु होड़े ते वठी हलिजांइ। ठीकु आहे। अधी सभागी वेठी आई न। हाउड़ी अधी आउं केॾां वेंदसि, इहो मंचो ऐं आउं सॼो ॾींहुं वेठा सजणनि खे सारी। अधी मलूक मूंखे सुणायो त अधीअ जे गोॾनि में सूर आहे, इन करे मां हली आयमि त को हाल अहवाल वठी अचांसि। घुमण खां लाचार थियसि, दरिया जे तड़ ते पंध करे करे ही हाल थी वियो। अधी सभागी तूं माउ आहीं, तुंहिंजी हिम्मत खे सलाम आहे। तूं त कॾहिं बि आसरो न लाहे सघंदीअ। अधी अल्लाह मां आसरो कंहिं लाथो आहे, हू ॾेहनि जो ॾातार ॿुधल ॿेड़ा बि तारे थो। अधी मुंहिंजी दिलि चए थी मुंहिंजो आरब ऐं असलम 8 कोर परे चङा भला वेठा आहिनि, रुगो को गस ठही का ख़बर मिले त कहिड़े आड़ा में फाथा पिया आहिनि। अधी सभागी आऊं बि हर वक़्तु इहा ई दुआ घुरंदी आहियां त अरब ऐं असलम मोटी अचनि ऐं हिन अङण ते मोड़ ॿधनि, धीअ सारा जी बि शादी थिए ऐं आऊं बि का नूंहं वारी थियां। हावड़ी अधी सारा जी उमिरि बि हाणे वॾी थींदी, पर बेवस आहियूं पूॼा कयूं। अधी जे सारा परणाए अव्हां खे ॾियूं त अखियूं थधियूं, पर ॿिए ॾींहुं मुंहिंजो हितां लाच वञे। न न अधी, असां एतिरी तकड़ बि नथा कयूं।
जिते एतिरा साल गुज़री विया आहिनि हे साल बि गुज़री वेंदो ख़ैर जो। बाक़ी पोइ जूं ॻाल्हियूं पोइ सां। बसड़ी अदी अदी दुआ कर त घाटू घर मोटन। बस अदी अलाह साईं सणाई कंदो, तुंहिंजा बचड़ा ख़ैर सां घर वापसि मोटी ईंदा। आओ अदी अल्लाह उहे हाणे में जिन ॾिठे मन सरफ उठे। ओए अम्मा आए कोई आए, मुझे गाल सुनो। मुझे बाहर की ॾाढी तबीयत खराब है। वो साहब मेरे भाई की तबीयत खराब है, उसको डॉक्टर के पास लेके चलना है। साईं खुदा के वास्ते साईं मेरा भाई बहुत बीमार है, उसको डॉक्टर के पास लेके चलो वरना वो मर जाएगा। भाई तुम डॉक्टर की बात करते हो? अरे तुम लोगों को एक गोली भी नहीं मिलेगी। क्यों नहीं मिलेगी गोली? क्या हम लोग इंसान नहीं है? नहीं, अरे साला तुम तो आतंकवादी हो और दहशतगर्द भी हो। नहीं साहब, हम आतंकवादी नहीं है, हम मच्छर हैं, मल्ला, हम झोपड़ियों में रहने वाले सिंधी हैं। साईं हमारे पास छोटी छोटी झोपड़ियां हैं और कुछ भी नहीं है। पता है, झूठ मत बोल। अरे तुम लोग तो आतंकवादी हो, तुम लोग तो हमारे देश के लोगों को मारने आए थे और उनको बारूद से उड़ाने आए थे। साला ससुर का नाती। और जब फंसे हो तो चीखें निकल आइए तुम लोगों की। साला सिंधी में बोलता रहता है, खोड़े। सो जाओ। नहीं साहब, हम किसी को मारने नहीं आए थे, हम तो समंदर में मच्छी पकड़ने आए थे और साईं हम खुद मच्छी की तरह फंस गए आप लोगों के पास। साईं मेरा भाई मर जाएगा। साईं खुदा के वास्ते साईं मेरे भाई के लिए एक गोली लेकर आओ साईं, एक गोली। हम तो देश के दुश्मनों को सिर्फ गोली मारना जानते हैं। नहीं साईं, हम आपके दुश्मन नहीं है साईं हम तो आपके दोस्त हैं साईं। वो चुप कर, और बोला तो सिबर खींचूंगा। असलमा बजी ते केर सुने ही न तो को पता नहीं न तो करे। असलमा तू परेशान न थी, ये तकलीफों तब थी भी दियो, ये तकलीफों मुर्सा नहीं दियो नस्लमा। तू परेशान न थी, अल्लाह खैर कर दो। अम्मा तू मारा आराम कर, अल्लाह कर दो। तू जल्दी दे दे। साईं अमी ओचितो निकिरी पिया। बाबल साईं हुकुम करियो आहे, इतला ॾियो आहे त को मच्छी पखी शिकार करे पचराए वठां। बोला मच्छी या पखी खाइण जो असुल मज़ो तॾहिं आहे जॾहिं उहो माण्हू जे पंहिंजे हथ जो शिकार कयल हुजे। साईं ये तड़ होड़ा डंडू दरिया सभु आज़ाद आहिनि, हुकुम करियो हींअर हली शिकार कयूं। बल्कि आउं त ईअं चवंदसि साईं, हींअर हली शिकार कयूं। मौसम बि ॾाढी भली लॻी पई आहे। बोला मां शिकार जी नियत सां ई आयो आहियां, पर पहिरियां खलासनि सां त मिली वठूं।
वसन था झोलियूं भरजन थियूं विच समुंड में हड़ई होड़ा बुडन था साल उड़न था छातियूं छिजण थियूं हर हर मातम